दोस्तों, ज़मीन जे अंदरि पेट्रोल, कोयलो, गैस, सोन, चांदी, ट्रामो, पितल, लोह ऐं ॿिया धातु कीअं ऐं छा मां ठहिया ऐं उहे सभु शयूं जुदा जुदा ज़मीन जे अंदरि छो आहिनि ऐं हिकिड़ी जॻह ते ज़मीन मां अंदरां छो नथियूं मिलनि। हाणे अचूं था सभ खां पहिरियां कोयले जे तरफ़। त कोयलो लखें साल अॻु ॿेलनि, वणनि ऐं ॿूटनि मां ठहियो। जॾहिं वॾा वॾा ॿेलनि जा इलाइक़ा पाणीअ या दुलदुनि में दॿिजी विया त हवा जी खोट में उन्हनि जा पन, काठ ऐं ॿूटा आहिस्ते आहिस्ते कार्बान में तब्दील थिया। ज़मीन जे दॿाउ ऐं गर्मीअ जे करे उहे पेट, लिग्नाइट, बिटुमेनस कोयलो, एंथ्रासाइट जे मरहलनि में बदिलजी कोयलो बणिजी विया। नंबर ॿियो आहे पेट्रोल। उहे बि जानदारनि जे लाशुनि मां ठहिया, पर ख़ासि करे समुंड में रहंदड़ जीव जानदार जिन में फिश, अलगा, प्लांटकोन जे लाशुनि मां। जॾहिं उहे मरी करे समुंड जे तरे में दॿिजी विया त मिटी ऐं पथरनि जे तहनि हेठां हज़ारे लखें साल दॿाउ ऐं गर्मीअ सबबि हाइड्रोकार्बन्स में तब्दील थी विया। जेके हल्के क़िस्म जा जानवर हुया उहे गैस में, ऐं जेके ॻरे क़िस्म जा जानवर हुया उहे ऑयल में यानी पेट्रोल मसनूआत में बदिलजी विया। हाणे आहे आयरन, कापर ऐं गोल्ड। धातु ज़मीन जे शुराती ठहण वक़्तु यानी 4.5 अरब साल अॻु ई ठहणु शुरू थिया हुया। जॾहिं धरती गरम ऐं ॻरे लोह जहिड़े मादे सां भरियल हुई त ॻरा धातु जहिड़ोक आयरन ऐं निकिल अंदरूनी हिसे यानी कोर ॾांहुं हेठि लही विया। हल्का धातु जहिड़ोक एल्यूमिनियम, सिलिकॉन, मैग्नीशियम ज़मीन जे मथां छिरे भरिसां रहिजी विया। केतिराई क़ीमती धातु जहिड़ोक सोन, चांदी, ट्रामो ज़मीन जे थधे थियण दौरान मागनि ते यानी मागमा ऐं पथरनि मां मैदनी ज़ख़ीरा जी सूरत में गॾु थिया। उहे सभु शयूं हर जॻह ते छो नथियूं मिलनि? जवाबु इहो आहे त धरतीअ जे अंदरि जी गर्मी, दॿाउ, पाणी ऐं कीमियाई रद्द अमल हर हंधि हिकु जहिड़ा न हुआ। किथे ॿेलनि जा वॾा इलाइक़ा हुआ, उते कोयले जा ज़ख़ीरा मिलिया। किथे समुंड हुयो ऐं जानदार दॿिजी विया, उते पेट्रोल ऐं गैस ठहिया। धातुअ लाइ मख़सूस जियोलॉजिकल हालतूं घुरिजनि, जीअं त आतशफ़शान, मागमा जे थधे थियण यानी प्लेट टेक्टोनिक्स वग़ैरह। उन करे कुझु इलाइक़नि में घणा ज़ख़ीरा आहिनि। मिसाल सिंध में गैस ऐं कोयलो, बलोचिस्तान में ट्रामो ऐं सोन, ऐं कुझु हंधनि ते बिल्कुलु काई बि शइ नथी मिले। मुख़्तसर में तव्हांखे इहो ॿुधायूं त कोयलो ज़मीनी ॿूटा ऐं ॿेलनि जा लाश आहिनि। पेट्रोल समुंड जा नंढड़ा जानवर, समुंड जा जानदार आहिनि जिन मां पेट्रोल ठहियो। ऐं धातु ज़मीन जे शुराती ठहण दौरान पथरनि ऐं मैग्मा मां ठहियल आहिनि, हर जॻह ते न आहिनि, छो त धरतीअ जी हर हंधि हालतूं मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। गुज़ारिश कंदासीं त इन तरह जूं वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, फेसबुक पेज खे लाइक कयो, वीडियो खे शेयर कंदा।